هذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله والصلاة والسلام على سيدنا وإمامنا ونبينا محمد رسول الله صلى الله عليه وسلم وعلى آله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله سبحانه وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: ومن أضل ممن يدعو من دون الله من لا يستجيب له إلى يوم القيامة وهم عن دعائهم غافلون. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم صل وسلم على نبينا محمد صلى الله عليه वसल्लम. स्टेज पे मौजूद असातिज़ा इकराम, उलमा इकराम, मशाइख हज़रात, सामू बैठल अज़ीज़ान मोहतरम, बिरादरान इस्लाम, आवाज़ की खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. अजीज दोस्तों, दौरे हाजिर जे अंदर अवां खे केतिरा अहिड़ा मुसलमान मिलंदा दरगाहुनि जे अंदर, मज़ारुनि जे अंदर, क़ब्रुनि जे मथां बीही करे अहिड़नि माण्हुनि खां दुआऊं घुरनि था, उन्हनि खां दुआऊं घुरनि था जेके क़ब्रुनि जे अंदर मदफून आहिनि, तदफीन आहिनि. उन्हनि खां दुआऊं घुरनि था, उन्हनि खे पंहिंजो मुश्किल कुशा हाजत रवा मञनि था, गौसे आज़म दस्तगीर मञनि था. याद रखो मुसलमानों, मुझो अव्हांजो ख़ालिक, मुझो अव्हांजो दाता दस्तगीर गौसे आज़म एक अल्लाह रब्बुल आलमीन आहे. यह गाल कुरान के अंदर सूरह ज़ुमरा सूरह नंबर 39 आयत नंबर 62 में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो अल्लाहु खालिकु कुल्ली शैइन व हुवा अला कुल्ली शैइन वकील. अल्लाह हर शे जो खालिका, हर शे जो कारसाज अल्लाह रब्बुल आलमीन है. मुझे वहाँ जो खालिक अल्लाह खालिका अल्लाह रब्बुल आलमीन है. अल्लाह अहकामुल हाकिमीन है. हर शे के संभालने वारो, हर शे जी वकालत करने वारो भी अल्लाह अहकामुल हाकिमीन है. लिहाजा असां जे मथां भी हुक्म मुझे रब्बुल आलमीन जो हलंदो आहे. या रब्बुल आलमीन कुरान जे अंदर सूरह अराफ आयत नंबर 54 में अल्लाह अहकामुल हाकिमीन फरमाए तो अला लहुल खल्क़ वल अम्रु तबारकल्लाहु रब्बुल आलमीन. याद रखो, खबरदार तव्हां खे पैदा करण वारो, तव्हां जे मथां हुक्म ऐं अमल करण वारो अल्लाह रब्बुल आलमीन, अल्लाह अहकामुल हाकिमीन आहे. मुसलमानों, मुझो अव्हांजो खालिक मालिक अल्लाह है, गौसे आज़म अल्लाह, दाता दस्तगीर अल्लाह है, मुश्किल कुशा सिर्फ ऐं सिर्फ अल्लाह अहकामुल हाकिमीन आहे. उन खां अलावा केर ज़र्रे बराबर कंहिं बि शइ जो क़ादिर कोन्हे को. लिहाज़ा केर केतिरो बि वॾो छो न हुजे, अंबिया इकराम छो न हुजनि, सहाबी हुजनि, ताबई हुजनि, ताबई हुजनि, आलिम हुजनि, ज़ाहिद हुजनि, बुज़ुर्ग हुजनि, केर केतिरा बि वॾा हुजनि, अल्लाह जे दर्जा फ़क़ीर आहिनि. इन ते क़ुरान इन ॻाल्हि ते शाहिद आहे. अल्लाह सूरह फातिर आयत नंबर 15 में फरमाए थो या अय्युहन नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद. इंसानो, अभी सब अल्लाह अहकामुल हाकिमीन जे दर्जा फ़क़ीर आयो, मोहताज है. ओई अल्लाह बेनियाज़, गनी है, बेपरवाह बादशाह, हिस्सा राह लायक है. अल्लाह रब्बुल आलमीन कुरान के अंदर सूरह लुक़मान आयत नंबर 30 में मुझे मौला करीम फरमाए तो ज़ालिका बिअन्नल्लाह हुवल हक़्क़ व अन्ना मा यदउन मिन दूनिहिल बातिल व अन्नल्लाह हुवल अलियुल कबीर. बेशक अव्हां जो महबूद बरहक हिक अल्लाह अहकामुल हाकिमीन है. उन खां अलावा जेके भी माण्हू ॿियनि जिन खे पूॼीनि था, जिन जी इबादत कनि था, इहे सभु कूड़ा, ठग ऐं बेफेज़ आहे. अल्लाह ई हक़ीक़ी हिकमत वारो आहे, अहिड़ा मर्तबे जो मालिक. याद रखो, अरब जा जेके मुशरिक हूंदा हुआ, उहे बि जेके ॿियनि उन्हनि जा औलिया इकराम हूंदा हुआ, उन्हनि जी इबादत कंदा हुआ, उन्हनि जी बंदगी कंदा हुआ, उन्हनि जे नाले ते नज़र नियाज़ बि कंदा हुआ, ख़ैर ख़ैरात बि कंदा हुआ, बाज़ू बासींदा हुआ, उन्हनि जे नाले ते सदको ॾींदा हुआ. अल्लाह उन्हनि जे ज़रिए अल्लाह खां दुआऊं घुरंदा. याद रखो, नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पूरी जिंदगी, नबूवत जी पूरी जिंदगी अकीदा बद जे रद में गुजरी आहे, तौहीद जी दावत ॾींदे ॾींदे गुजरी आहे. नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जॾहिं वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो आहे, हिन दुनिया मां रुख़्सत जो वक़्तु क़रीब आयो आहे, अम्मी आइशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा मुसद्दक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा बयान कनि थियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मर्ज़ुल वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था लअनतुल्लाहि अलल यहूदी वन नसारा तख़ज़ू क़ुबूर अंबियाइहिम मसाजिद. लानत हुजे यहूद और नसारा जे मथा, अहले किताब जे मथा लानत हुजे जिन अंबिया इकराम जी क़ब्रनि खे, औलिया अल्लाह जी क़ब्रनि खे इबादतगाह बनाए छॾियो. मुसलमानों, याद रखो, अॼु साॻे तिर्ज़े अमल ते अॼु जो असांजो मुसलमान, अॼु केतिरा ई नौजवान साॻे तिर्ज़े अमल ते आहिनि. यहूद और नसारा बि इहो कमु कंदा हुआ, असांजा मुसलमान बि इहो कमु कनि था.
केतिरा इस्लाम जो इकरार करण वारा, इस्लाम जो एतराफ़ करण वारा केतिरा मुसलमान अवांखे दरगाहुनि जे अंदर, मज़ारुनि जे अंदर, कब्र ऐं कुबनि जे अंदर बीह करे उन्हनि खां दुआऊं घुरनि था, रोज़ी रोटी तलब कनि था, उन्हनि खां मनसब ऐं उहिदा घुरनि था। बहरहाल इंतहाई मुख्तसर इख्तिसार सां बयान कंदो हला। अहले इल्म लिखनि था क़ुरान जे अंदर, पूरे जे पूरे क़ुरान जे अंदर टोटल 50 अंबिया इकराम जा नाला खया विया। सूरह अनआम सूरह नंबर 6 आयत नंबर 88 आ। ही वाहिद कुरान जी जगह आ जिते 18 अंबिया इकराम जा नाला रब्बुल आलमीन खणी करे फरमायो आ। रब छा तो फरमाए न इन अल्फाज़न ते गौर फिक्र करण जी ज़रूरत आ। रब्बुल आलमीन फरमाए तो वलो अशरकू लहबिता अन्हुम मा कानू यअमलून। जेकर ये पैगंबर भी अंबिया भी शिरक कन हा त इन्हनि जा भी अमल निस्तो नाबूद बणजी वञनि हा, तबाह बर्बाद बणजी वञनि हा। जेकर पैगंबर भी शिरक करे हा उन्हनि जा भी अमल तबाह बर्बाद बणजी वञनि हा। मुंहिंजी अवांजी औकात केड़ी आ? वे सोचो मुसलमानों, मुझे वहां जी हैसियत केड़ी आ? जेकरे पैगंबर भी शिरक करे आ उन्हनि जा भी अमल तबाह बर्बाद बणजी वञना। मुझे वहां जी औकात त काई काने का। याद रखो अवांखे ॿुधण जे लाइ हिकिड़ो जुमिलो आ मिलंदो हूंदो। हिकु मार्केट जे अंदर वॾी वज़ाहत सां जुमिलो चयो वेंदो आहे त मुसलमान कॾहिं बि मुशरिक नथो बणजी सघे। याद रखो मुसलमान मुशरिक बणजी सघे थो, इन उम्मत जो भी माण्हू मुशरिक बणजी सघे थो। क़ुरान इन ते वाज़िह दलील आहे। सूरह यूसुफ आखिरी रुकू आयत नंबर 106 अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो वमा युमिनु अक्सरुहुम बिल्लाहि व हुम मुशरिकून। केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि, माण्हुनि जी कसीर तइदाद जेका अल्लाह खे मञे थी उन सां गॾोगॾु शिरक बि कंदी रहे। अल्लाह ते त ईमान आणे थी पर गॾोगॾु अल्लाह खे बि अल्लाह सां गॾु शिरक बि कंदी रहे थी। ॿियो दलील इन जो जामिया तिर्मिज़ी आहे, सही सनद सां हदीस साबित आहे। इंटरनेशनल नंबरिंग जे मुताबिक़ 2219 नंबर इन हदीस आहे। इन हदीस जो नंबर आहे अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था ला तक़ूमु अस्साअतु हत्ता तलहक़ क़बाइलु मिन उम्मती बिल मुशरिकीन। क़यामत एसी ताईं क़ाइम कोन थी सघे जेसी ताईं मुंहिंजी उम्मत जा कुझु गिरोह कुझु क़बीला जेके वञी मुशरिकनि सां न मिलनि एसी ताईं क़यामत क़ाइम थी कोन थी सघे। अल्लाह का दुआ अल्लाह मुखे अवांखे अहले तौहीद बनाए, हकीकी माना में अल्फाज़न जी हद ताईं न अमल जी ज़िंदगी अल्लाह असांखे अहले तौहीद बनाए, शिरक जी नवूसत खां बि पंहिंजी पनाह में रखे। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फिरुल्लाह।